तमामु बुलंद। अल्लाह तो फरमाए क़द अफ़लहल मुमिनून, मोमिन कामयाब थी विया, अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, जेके निमाज़ में नियाज़ कंदा, अल्लाह जा अदब सां बीहंदा। रब तो फरमाए हे मोमिन चढ़ी विया, निमाज़ बि पढ़नि था पर निमाज़ में नियाज़ मंदी बि आहे, पंहिंजे रब जे पासे ॾे तवजो बि आहे। निमाज़ पढ़णु बि तमामु ज़रूरी आहे। फरमाए मन तरक सलात मदन फ़क़द कफ़र, जंहिं निमाज़ ॼाणी वाणी छॾी त कुफ़ुर कयो। लफ़्ज़नि खे यादि कजो, अरबी यादि न थियो त सिंधी त यादि कजो। मन तरक सलात मदन फ़क़द कफ़र, जंहिं निमाज़ खे ॼाणी वाणी छॾियो त कुफ़ुर कयो। लफ़्ज़ चओ त जंहिं निमाज़ खे ॼाणी वाणी छॾियो त कुफ़ुर कयो। इहा हदीस पाक बुख़ारी शरीफ़ जी, मुस्लिम शरीफ़ जी, वॾनि किताबनि जी रिवायत आहे। जंहिं निमाज़ खे ॼाणी वाणी छॾियो त कुफ़ुर कयो, मर्द हुजे या औरत हुजे, वॾेरो हुजे या हाकिम हुजे, पीर हुजे या फ़क़ीर हुजे, केरु बि हुजे, जंहिं निमाज़ खे ॼाणी वाणी छॾियो, मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़द कफ़र, कुफ़ुर कयईं। अलाह जो हक़ आहे वॾो, हिन अलाह जे हक़ खे जंहिं तलफ़ कयो त कुफ़ुर कयईं। वरी था फरमाइनि सिबाबुल मुस्लिम फ़ुसूक़ु व क़ितालुहु कुफ़्रु, फरमाइनि था को मुस्लमान खे गारियूं ॾे, ॻाल्हाए वॾे हुनखे बेइज़त करे, फरमाए त इहो बि गुनाह आहे, पर हुन सां लड़णु ऐं विढ़णु इहो त कुफ़ुर आहे। मुस्लमान खे गारियूं ॾे त गुनाह, मुस्लमान सां विढ़े त कुफ़ुर। माना अलाह जो हक़ विञाए त बि काफ़िर जो, मोमिन जो हक़ विञाए त बि काफ़िर। मां पुछां थो त इन्हनि माण्हुनि सिद्दीक़ अकबर जो हक़ विञायो की न, उमर फारूक जो हक़ विञायो की न, हज़रत अली साईं जो हक़ विञायो की न, हज़रत उस्मान जो हक़ विञायो की न, विञायूं। बाक़ी हज़रत अली साईं जो हक़ कीअं विञायूं? छो त हज़रत अली साईं जो हक़ इहो तॾहिं महफ़ूज़ रहंदो जॾहिं अबू बकर सिद्दीक़ जो हक़ महफ़ूज़ रही। छो त इन अबू बकर सिद्दीक़ जो हक़ बि महफ़ूज़ रखियो आहे, उस्मान रज़ी अल्लाह ताला जो हक़ महफ़ूज़ रखियो आहे, उमर फारूक जो हक़ बि महफ़ूज़ रखियो आहे। जॾहिं उन्हनि जा हक़ हिन महफ़ूज़ रखिया, हाणे हज़रत अली जो हक़ उहो महफ़ूज़ रखे जेको हिननि जा हक़ महफ़ूज़ रखे, न त हज़रत अली जो हक़ इहो ई आहे त हिननि जो हक़ महफ़ूज़। सनाबिल मुस्लिम फ़ुसूक़ व क़ितालुहु कुफ़्र, मुस्लमान सां जेकॾहिं को विढ़े त कुफ़र जो कमु आहे। फरमाइनि था सतजिदून बादी उमरा, यादि कजो हिन हदीस पाक खे। फरमायो सतजिदून बादी उमरा आहे जो मूंखां बाद अमीर हलंदव, हाकिम ईंदा मुल्क जा, तारिफ़ून मिनहुम तुनकिरून, उन्हनि मज़ा के चङा कम बि ॾिसंदव, के बुछड़ा कम बि, कुझु बुछड़ा कम कंदा, कुझु चङा कम कंदा, तख़्त ते अची वेंदा, हाकिम मुल्क जा थींदा। नबी साईं फरमायो सहाबा किराम खे तव्हांजे ज़माने में तव्हांखे अहिड़ा माण्हू बि कुझु ॾिसण में ईंदा, कुझु चङा कम, कुझु बुछड़ा कम हूंदा। फमाज़ा तामुरना या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल असांखे पोइ छा थो तूं हुकुम फरमाई, छा करियो? फरमायूं त अतीउहुम वस्मिऊ, ॿुधो उन्हनि जी फर्मा बरदारी बि कजो। इज़ा मां सल्लौ, जेसि ताईं निमाज़ पढ़ंदा रहनि था। हिननि हाकिमनि जी ॻाल्हि बि ॿुधिजो, चवण बि वठिजो। जेकॾहिं नेकी आहे त नेकीअ में चवणु वठिबो, बुछड़ाई में त बेफ़रमानी न कबी अलाह जी, हिननि जी बेफ़रमानी कबी। बाक़ी नेकी आहे त हिननि जी नेकी बि कजो। सतजिदून बादी उमरा, मूंखां बाद अमीर रहंदो, तारिफ़ून मिनहुम तुनकिरून, कुझु नेकी जा कुझु बुछड़ा कम। साईं छा थो हुकुम करे? फरमायूं त पोइ फरमायूं त छा थो हुकुम करे? फरमायूं त ऐं हिननि जी ॿुधो हिननि जी फर्मा बरदारी कयो। इज़ा मां सल्लौ, जॾहिं जो निमाज़ पढ़ंदा रहनि था जेसि ताईं। फ़इज़ा तरकू सलात फ़क़ातिलूहुम, फरमायो त जॾहिं जो तव्हां ॾिसो त निमाज़ छॾे विया आहिनि त पोइ हिन सां विड़ी पओ। पोइ उन कामर सां, उन हाकिम सां, उन तख़्त वारे सां, उन ताजदार सां पोइ लड़ी पओ। पोइ चयोसि त तूं हक़ ते न आहे, बसि तूं बेनिमाज़ी आहीं। बेनिमाज़ी खां अचे थो त बेनिमाज़ी खां सूअर बि मुंहुं थो ढके। हा तॾहिं अल्लाह ताला तो फरमाए उलाइका कल अनआम बल हुम अज़ल सबीला, इहे जानवर आहिनि, न अञा जानवरनि खां बदतर आहिनि। छो त